अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कशे साण कशन डेल कयाऊं डुबरा, पेट न हेरियाऊं पंहिंजा चोरी साण चसन, अहिड़ीअ राह रसन कापड़ीअ काबुल खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं, जंहिंजा माॻ बुझे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 जनवरी 2023 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा दुआ त शार जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ जा खोड़ींदा रहो, शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा वक़्तु मुसाफ़िर सां गॾु पाण माण्हुनि केतिरी मुसाफ़िरी कई आहे, इन जा पेरा त केर बि नथो खणे, पर दिलि जे सीने ते ज़ख़म ज़ख़म थी लिखजी वियल तारीख़ जा पेरा पाण ज़रूरु खणूं था। अज़ीम इंसान मोहम्मद अज़ीम रिंद खे भेटाउनि जा गुलाब आछींदे चांडियो हाकिम लिखे थो। मोहम्मद अज़ीम रिंद जेको सिंध जो हिकु अमल किरदार ऐं घण रुखो माण्हू हो। मोहम्मद अज़ीम रिंद 1 सितंबर 1950 में बदीन ज़िले जे टंडे ग़ुलाम अली भरिसां क़ाइमु ॻोठ हाजी जानी रिंद में पोहरियत मोहम्मद रमज़ान रिंद जे घर में अख खोली। पाण 1961 में ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां 5 दर्जा पास करे 1966 ईस्वी में टंडे ग़ुलाम अली जे हाई स्कूल मां मैट्रिक पास कयाई। 1970 में मैट्रिक जे बुनियाद ते सिंध यूनिवर्सिटी में क्लार्क मुक़ररु थियो। इंटर 1972 में सचल सरमस्त कॉलेज हैदराबाद मां प्राइवेट तौर ऐं BA 1974 में सिटी कॉलेज हैदराबाद मां पास कयाई। हूअ 1978 में MA पॉलिटिकल साइंस, 1980 में MA जर्नलिज्म, 1982 में LLB जनाह कॉलेज हैदराबाद मां कयाई। खेसि 15 वरियनि बाद 1985 में तरक़ी ॾेई 11हें ग्रेड में असिस्टेंट क्लार्क मुक़ररु कयो वियो। 11 वरियनि बाद 1996 में तरक़ी माणे 16हें ग्रेड में सुपरिटेंडेंट मुक़ररु थियो। 60 वरियनि जी जमार माणे 2010 में रिटायरमेंट वरिताई। सिंध यूनिवर्सिटी में नौकरी दौरान मोहम्मद अज़ीम रिंद मुलाज़िम यूनियन सेवा जो बुनियाद विझंदड़ मुलाज़िम अॻुवाणनि मंझां हो। आख़िर ताईं सेवा सां सलाड़ियल रहियो ऐं बाक़ाइदगी सां सेवा जी चूंड पंहिंजी निगरानी में कराईंदो रहंदो हो। पाण AC2 में अकाउंट सेक्शन, जनरल ब्रांच, अकाउंट ब्रांच, पब्लिक रिलेशन ऑफिस सेक्शन, PA2 रजिस्ट्रार ऐं ॿियनि केतिरनि ज़िम्मेवारियुनि खे निभायाई। 1992 में PRO सेक्शन जो इंचार्ज ऐं वक़्ती पब्लिक रिलेशन ऑफिसर जूं ज़िम्मेवारियूं पिणु निभायाई। मोहम्मद अज़ीम रिंद जी निंढी वही यानी 1979 में नौकरी सां गॾु छोकिरी बि ज़िम्मेवारी में ॾेई संस शादी 1973 में कराई वई। खेसि 10 पुट हिकु न्याणे जो औलाद थियो, जिन में अक्सर सुठी तालीम हासिल करे रोज़गार सां लॻल आहिनि ऐं कुझु पंहिंजो ख़ानगी रोज़गार करे रहिया आहिनि, जिन में डॉक्टर आसिफ अली रिंद, अनवर रिंद, असगर रिंद, डॉक्टर मोहम्मद अख्तर रिंद, इरशाद अली रिंद, अशफाक अली रिंद, इरफान अली रिंद, इम्तियाज़ अली रिंद, इसरार अहमद रिंद ऐं ॿिया शामिल आहिनि। मोहम्मद अज़ीम रिंद प्रोफेसर कलंदर शाह लकियारी, डॉक्टर खान मोहम्मद पंवर, सलेमान शेख, शफ़ी मोहम्मद चांडियो, डॉक्टर हुसैन बशीर कोलाची, अब्दुल मजीद पंवर, शरीफ़ मेमण ऐं ॿियनि सां संगत हुजण जे करे समाजी तनज़ीम ॻोठ सुधार संघ जो बुनियाद विझंदड़नि में शामिल हुजण सां गॾु पंहिंजे ॻोठ तोड़े सिंध जे पोइते पियल ॻोठनि में झर झंग झागी तइमीराती कम कराइण में निमाया किरदार अदा कंदो रहियो। सगा जे मर्कज़ी उहिदनि ते पिणु ज़िम्मेवारियूं निभायाई। मोहम्मद अज़ीम रिंद खावड़ी किरदार हुजण करे 1980 खां रोज़ानी डान, रोज़ानी इबरत, रोज़ानी जंग, रेडियो पाकिस्तान हैदराबाद स्टेशन ते ट्रांसलेटर तौर बि कमु करे पंहिंजी अलॻि सुञाणप क़ाइमु कयाई। इश्तिहारनि ऐं ख़बरनि खे अंग्रेज़ी मां सिंधी, उर्दू, सिंधी मां उर्दू अंग्रेज़ी ऐं उर्दू मां सिंधी ऐं अंग्रेज़ी जा तर्जुमा कंदो हो। मोहम्मद अज़ीम रिंद सचो, खरो ऐं महिनती माण्हू हुजण जे करे सदाईं पराई, हराम जी ऐं रिश्वत जी कमाई खां लवाईंदो हो। पाण लिखण पढ़ण ऐं सफ़र करण जो शौक़ीन हो।
पाण मुख़्तलिफ़ अख़बारुनि रिसालनि ऐं मैगज़ीननि में साॻे नाले सां मज़ाहिया कालम मज़मून शाइरी ऐं नसर पिणु लिखिया आहिनि। संसद तख़लीक़ जो सहेड़ियल फ़ाइल पंहिंजी हयाती में इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी में जमा कराए छॾिया आहिनि। संसद उत्साह ॾींदड़ शख़्सियतनि में अलामा आया काज़ी, प्रोफेसर कलंदर शाह लकियारी, मज़हर हक सिद्दीकी ऐं डॉक्टर ख़ान मोहम्मद पहवर हुआ। हुन आचर 8 जनवरी 2017 ते शुगर जहिड़े मर्ज़ सां झेड़ींदे 67 वरनि जी ॼमार में लाॾाणो कयो। संसा आख़िरी आरामगाह संसाबाणे ॻोठ वारे क़ब्रिस्तान में आहे। मोहम्मद अज़ीम रिंद खे भेटा पेश करण लाइ हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं चांडियो हाकिम जो लिखियल ख़ूबसूरत लेख।